एक दिल पर मुस्तफा करीम हो, जो नक्शबंदी सिलसिले जो मुर्शिद हो, सैयदना सिद्दीक अकबर असा तव्हां जो मुर्शिद आ। हथ मथे कहीं जवाब दे, असा तव्हां सिलसिले नक्शबंदी जो मुर्शिद आ। इज़ यक़ूल लिसाहिबिही ला तहज़न इन्नल्लाह माना। ऐ मुझा दोस्त, ऐ मुझा साथी, ऐ मुझा असहाबी, गम न कर, अल्लाह असां सां गॾु आहे। मुझे प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 40 साल जी जिंदगी खां बाद में इज़हारे नबूवत फरमाई। हकीकत में त मुस्तफा जी नबूवत कुन्तु नबियन आदम बैनल तीन वल माए। फरमायो आदम अलैहिस्सलाम मिट्टी पानी में मसखो, मां मुहम्मद अगे नबी हुस। कुन्तु नूरन बैन यदय रब्बी कबल खलक आदम अरबत अशरफ आम। फरमायो बुधी छो, आदम अलैहिस्सलाम जे तखलीक खां 14,000 साल मां अगे मुहम्मद रब वट नूर हुसे। ॾाढा जने 40 सालन खां बाद मुझे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इज़हारे नबूवत फरमाई आ। तरह तरह काफरन तकलीफूं ॾिनियूं आहिनि। और मुझे आका जा जेके गुलाम है, हुजूर ते कलमो पढ़ी मुसलमान थिया, हुजूर जा सोहबती बणिया, हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी गुलामी में है। काफरन उन्हनि खे तकरे तकरे तकलीफूं ॾिनियूं आहिनि। कंहिंजी बाह कटजी पवंदी हुई, कंहिंजा नक वठी धकिजी पवंदा, कंहिंजे जान में धक लॻंदा। हुजूर जे खिदमत में दाह खणी चवंदा, हबीब काफरन ही तकलीफूं ॾिनियूं आहिनि, ही दुख ॾिना आहिनि। अल्लाह जे हबीब जवाब में फरमाईंदा, इस्तईनू बिसब्र वस्सलाह इन्नल्लाह मअस्साबिरीन। सहाबा सब्र कयो। 13 साल रसूला जी ज़ात पाक मक्कतुल मुकर्रम में गुज़ारिया आहिनि। 13 सालन जे आख़िरी साल मां 3 महीनन खां में माना 12 साल 7 महीना मुझे प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा आशिक हो निभागे अबू जहल छा कयो आहे। उन निभागे रसूलुल्लाह जे खिलाफ साज़िश शुरू कई आहे। दारे नदू जे अंदर पंहिंजा रईस अगवान वडेरा सब गॾु करे हुजूर जे खिलाफ महबूब जे खिलाफ साज़िश करे रहियो आहे। गेट ते चौकीदार बिहारियो आहे, कोई भी अंदर ना अचे। सख्ती लागू थी वई आहे। इएं इन्हनि जी मीटिंग पई हले, हुजूर जे खिलाफ साज़िशूं बि हलन। शैतान लईन अब्दुल वहाब नजदी जी सूरत वठी आयो। अब्दुल वहाब केरु? वहाबिन जो मुर्शिद। अवां सादा, असां सादा सूदा मुसलमान, उनखे देवबंदी चवंदा आहिनि। असीं वहाबी आहियूं, अल्लाह वारा कतन कोन्हे। इन्हनि जे पंहिंजे अशरफ अली थानवी देवबंदी लिखियो आहे त असां वहाबी शैतान हो वयो अंदर। अबू जेल के चए के बाहर आयो आहे शख्स, चए तो मां भी इन मीटिंग जो मेंबर आ। चए छॾेसि। अंदर आयो शैतान, आयो अंदर, पुछे तो छो गॾु थिया हो? चे इन जे करे त इहो दिलबर मोहम्मद करीम जंहिं गली सां पियो वञे, जंहिं चौक सां पियो वञे, जेको पियो दीदार करे उहो पियो कलमो पढ़ी गुलाम थिए। आवाज नथो अचे, खुली चओ। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, अॼोके दौर में बि देवबंदियत, अहले हदीसियत, जमायतुल मुस्लिमीन, हा ई जेके फरके वारियत सख्त हुसैनाबाद जे मोर जे खिलाफ, सख्त हुसैनी जमायत जे खिलाफ। छो
कुछ कोन है। हुसैनी जमायत दहशत गर्द जमायत ना है। हुसैनी जमायत कैसा जुल्म करण वारी जमायत ना है। हुसैनी जमायत के हक खसर वारी जमायत ना है। हुसैनी जमायत अमूल वारी जमायत आ, पर असल गाल इन्हनि खे हसद साड़ सागी अबू जेल वारो आ। रसूल जे तरफ वींदा हा माण्हू कलमा पढ़ंदा हा, पर हिन दौर में जे गिल्ली सां, जे रोड सां, जे ॻोठ में, जे शहर में मुंहिंजा मुर्शिद करीम ईंदा आहिनि, जेके दीदार कंदा आहिनि से सभु सुन्नी थी वेंदा आहिनि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अल्लाह सदन हयाती अता फरमाए, अल्लाह सदन खिजरी हयाती अता फरमाए, अल्लाह सदन कामिल सेहत अता फरमाए। आमीन चओ, आमीन चओ, खुली आमीन चओ। को बि अदबन खे पेट में सूर कोन्हे, इहो ई सूर आहे। चेहरो बि चेहरो आहे न। अजब मेरे यार दा चेहरा, तालल्ला तालल्ला, अजब मेरे यार दा चेहरा। सब तो चो मुंहिंजी बि त दिलि ठरे। अजब मेरे यार दा चेहरा, तालल्ला तालल्ला, अजब मेरे यार। शैतान चयो छो गॾु थियो, जान छॾाइणी आहे। कीअं कंदो? ईअं कयो, मुल्क ने काली था जाऊंस। शैतान चयो न, मके मां कढंदो, जाॾे वेंदो उहे मुसलमान थींदा। जॾहिं ताक़त रखंदो तव्हांजे मके ते हमलो कंदो। ॿिए चयो भला जेल मोकिलियोसि। चए जेल में वेंदो, वॾा रहसन रहसन धाड़ेल जेल जे अंदर था रहनि। जेको भी संथन जो दीदार कंदो गुलाम थींदो। इहे रहसन जेल मों निकिरंदा त असां ते हमलो कंदा। छा कयूं? शैतान चयो नऊज़ बिल्लाह मिन शर ज़ालिक। शैतान चयो त इन महबूब खे शहीद कयो। चयो अबू जेल न, कुरैश खानदान, हाशमी खानदान, वॾो खानदान, उन्हनि सां जंग केरु कंदो? उथी पवंदा सभु। शैतान चयो माथो तव्हांखे ॿुधायां, ॿ ॼणा हिक हिक क़ौम मां गॾु कयो। के हाशमिन मां, के कुरैशन मां, के ॿिनि क़ौमुनि मां, के ॿिनि क़ौमुनि मां ॿ ॼणा वठी करे, ॿ ॼणा वठी ऐं हिक हिक टोले मां पोइ गॾिजी हमलो कयो। पोइ सुभाणे जेकॾहिं फ़ैसिलो थींदो, खून कंहिं ते न बीहंदो, पोइ गॾिजी चटी पवंदी, चंदो भरे भरे ॾींदासीं। इहा ॻाल्हि हुननि सभिनी मंज़ूर कई। हाणे मदीने जो साईं पंहिंजे पाक घर में तशरीफ़ फरमा आहिनि। वाह 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 वाह। उहो घर आहे जिथे अॼु कुतुब खानो आहे मक्कतुल मुकर्रम में। हुज़ूर तशरीफ़ फरमा आहिनि। जिब्रील आयो आहे, महबूब अल्लाह मोकिलियो आहे। जिब्रील मुंहिंजे सोणे खे चयो त हबीब हे साज़िशूं तुंहिंजे ख़िलाफ़ थियूं हलनि, राति तो ते हमलो थियणो आहे, अवां मके खे छॾियो। हुज़ूर सहाबा किराम जी मीठी कराई आहे, सहाबी सगोरा गॾु थी विया। हुज़ूर फरमाए सहाबो जी आका, फरमायो तव्हां मके पाक खे छॾे निकिरी वञो। सोना काॾे वञो? फरमायो के हबश जा वञो, के मदीने हलिया वञो। सहाबन तैयारी वरती। फरमायो अबू बकर जी आका, अली जी आका। फरमायो तव्हां ॿिनि खे न वञणो आहे। अली बि न, ॾाढा या अली न न आवाज़ नथो अचे। अली तूं बि न, अबू बकर तूं बि न, अवां ॿई न वञो, ॿिया हलिया वञनि। हाणे
इहो 3 महीना अॻु रसूलुल्लाह हुकुम जारी कयो आहे। वो जॾहिं उहा रात आई जे रात काफ़रनि हमलो कयो आहे, हुज़ूर बिस्तरे ते सुतो पियो आहे, जिब्रील आयो आहे, साईं हाणे तव्हांखे ही घर छॾणो आहे, वञणो आहे मदीने तैयबा ॾे। मुंहिंजे प्यारे नबी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम हज़रत अबू बकर खे फरमायो हो गॾु हलंदासीं। हज़रत अली खे घुरायो, अली साईं आयो, सरकार फरमाए अली जी आका मां अॼु राति मक्कतुल मुकर्रम छॾियां थो पियो। हा साईं जीअं मुंहिंजे लाइ हुकुम थिए फाण फरमायो, हे काफ़रनि जूं अमानतूं आहिनि तूं पाण वटि रख, सुभाणे काफ़रनि खे अमानतूं ॾेई करे पोइ हलियो अचिजांइ। मता काफ़र मयार जॾहिं चवनि त वियो त असांजी अमानत खणी वियो, छो त मां मुहम्मद अमीन नबी आहियां। अली साईं जी आका फरमाए अमानतूं वठ, हे मां मुहम्मद जी चादर वठ ऐं मुंहिंजे बिस्तरे ते सुम्ही पाओ। ॿुधो अली ॿाहिरि काफ़र हमले लाइ बीठा थी, हमले लाइ बीठा थी, पर हीअ मुंहिंजी चादर मथां विझ, मुंहिंजे बिस्तरे ते सुम, मां वञा थो। हा अली चवे हा त क़िबला मां अकेलो ॿाहिरि ॿुधाई बीठो त काफ़र बीठा आहिनि हमलो कंदा, पर फरमाया न तेगो तीर पर तकिया न भाले पर न खंजर पर बरवसा है तो एक ही चीज काली कमली वाले पर। ओ सोना महबूब हुक्म तुंहिंजो थे। आवाज नथो अचे, आवाज नथो अचे। सोना महबूब हुक्म तुंहिंजो थे। गुलामान मोहम्मद जान देने से नहीं डरते, ये सिर कट जाए या रह जाए कुछ भी परवाह नहीं करते। हुजूर अली के अमानतों ॾिनियूं। अली साईं सुम्ही पिया, हुजूर हीअं ॿाहिरि निकिता, काफ़र बीठा आहिनि, तारा वॾा पटियूं, तलवारूं हथ में। अल्लाह फरमायो त महबूब मुठ मिटीअ जी खण। मुंहिंजे नबी मुठ मिटीअ जी खई, मक्कतुल मुकर्रम जे सरज़मीन जी मिटी आहे, हथ में खणी करे मुंहिंजे मालिक फरमायो त उछलाए। हबीब हीअं काफ़रनि ॾे उछलाई। अल्लाह फरमायो त वमा रमईत इज़ रमईत वलाकिन अल्लाह रमा। ओ मुस्तफा या जेकी तूं उछलाई आहे तू न उछलाई आहे, मां अल्लाह उछलाई आहे। अरे उछलाइण वारो साईं, खैण वारो साईं, मक्के जे सरजमीन जी मिट्टी आ, खैण वारो भी मुंहिंजो आका, उछलाइण वारो भी मुंहिंजो आका। पर सुन्नियो रब तो चवे तभी ज़ाहिर खे था ॾिसो, मां मुहम्मद जी हकीकत थो बयान कया। अरे हकीकत मुस्तफा जी अॼु ताईं को समझी न सघियो आ। हुजूर जे इज़हारे नबूअत खां अव्वल सिद्दीक़ अकबर गॾु हो। इज़हारे नबूअत महल पहिरों वॾनि मर्दनि मां संदन कलमो पढ़ियो आ। जिंदगी हुजूर सां गॾु गुज़ारी आ। गार में, खैबर में, खंदक में, उहद में, हर जगह ते हुजूर सां गॾु। अॼु मज़ार में भी महबूब सां गॾु। उन सिद्दीक़ अकबर साईं हिकु दफ़े अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह अवां जी हकीकत छा आहे? फरमाया त अबू बकर मुंहिंजी हकीकत खे अल्लाह को सवा को ॼाणे ई नथो सघे। खुली चओ, खुली चओ, ॾाढा चओ, ॾाढा। हबीब जे मोहब्बत रखण वारो, मदीने जे ताजदार सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो प्यार करण वारो अली साईं बिस्तरे ते सुम्ही पिया।
हेॾे ॿुधो हुज़ूर आयशा उछलाई वमा रमईत इज़ रमईत वलाकिन अल्लाह रमा। ओ मुस्तफ़ा या मुठ मिटीअ जी जेकी तूं उछलाई आहे तूं न उछलाई आहे मां अल्लाह उछलाई आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुज़ूर उछलाई जिब्रील मिटी विराई संदन जे अखियुनि में काफ़रनि जे अंधा थी पिया मिटीअ में दुदड़ पइजी वई। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वया कंहिं काफ़र ॾिठो ई न। ॾाढा ॻाल्हायो आवाज़ नथो अचे कंहिंजी नज़र ई न पई। मूंखे यादगीरो आहे असीं दरगाह शरीफ़ ते तॾहिं पढ़ूं था मुझे मुर्शिदन करीमन जो फौजदार में पहिरियों जलसो आहे। मरहूम असदुल्ला रहमतुल्लाह अलैह साईं जो गुलाम हो। अल्लाह से जन्नत नसीब फरमाएस। खुली आमीन चओ। निस्बत वारो फ़कीर हो। उन दरगाह शरीफ मां दावत वरती देवबंदियत जो ज़ोर उन्हनि उनखे चयो त साईं खे हेॾे न वठी अच ऐं न त असीं छेड़ो कंदासीं घणो कुझु कंदासीं। हुननि मुकमिल साज़िश कई। हुन अचे रोई अर्ज़ कयो साईं फरमायो तूं दावत ॾिनी असां डायरी में लिखी तूं पंहिंजो कमु कर असां पंहिंजो कमु कंदासीं। सुभान अल्लाह में मूंखे मज़ो न आयो। शेर हुसैनियत किबला साईं सुहिणो साईं गुल मोहम्मद शाह बादशाह इन रोज़े वारो जान नवर अल्लाह मरकद हू संदस हया ज़ाहिरी में हयात हो। अॼु बि मज़ारुनि में वली ज़िंदा हूंदा आहिनि साईं संदस गुलामी में हो। मुर्शिद करीम जीअं वञनि पिया फौजदार रस्ते ते इहे देवबंदी इहे फरके वारियत वारा किलेशनूं खणी रोटन ते बीठा त साईं खे हेॾे टपण न ॾियणो आहे साईं खे हेॾे वञण न ॾियणो आहे। पर रब जो कसम आहे मुर्शिद करीम रवाना थिया उन्हनि अंधनि जी न हथ चुरियो न अंधनि का ज़बान मां लफ़्ज़ चयो। ख़ुदा उन्हनि खे ईअं अंधो करे छॾियो जीअं हिजरत जी राति काफ़रनि खे ख़ुदा अंधो करे छॾियो। मां पंहिंजो थो अक़ीदो बयान कयां बेसा मां बदल न आहियां। मूं पंहिंजो थो अक़ीदो बयान कयां पंहिंजो जेको मूं ॾिठो आहे उहो थो बयान कयां। ज़िंदगी साईं किबला सां गॾु गुज़ारी आहे। मुंहिंजो वालिद गिरामी ड्रिब शरीफ़ खां वठी मुरीद हा। तवज्जो फरमायो अॼु ताईं असां बि मुर्शिद करीम जे मक़ाम खे सम्झी न सघियाऊं। ॾाढा ॻाल्हायो। इहे वॾा तजुर्बा मां पंहिंजे अखियुनि जे आॾो ॾिठा आहिनि ॿुधा आहिनि एनीअ समय ॾिठा अथमि। कॾहिं अकेला वेहो त कचहरी करे आऊं तव्हांखे ॿुधायां पर न हक़ीक़त सम्झी न सघिया हो। मूंखे यादि कीरो 95 में मूं लाड़काने जी जामिया मस्जिदी में 92 खां वठी मुर्शिदनि जे हुकुम सां पियो गुलामी ॾियां। 95 में तॾहिं उतां असां निकिरंदा हुआसीं गाॾियुनि ते वेगन वेंदी हुई शदाद कोट। उतां असां शदाद कोट जी वेगन ते मूं चढ़ियुसि पंहिंजी थो ॻाल्हि कयां वेगन ते चढ़ियुसि। तॾहिं मस्जिद शरीफ़ पुराणीअ में मुर्शिद करीम ख़िताब फरमाईंदा हा। मां जीअं आयुसि उन वेगन मां लथुसि शदाद कोट वारी मां अंदरि आयुमि। हिन रोज़े जे भरिसां तॾहिं किबला साईं सनाला साईं जो रोज़ो हूंदो हो। रोज़े जे भरिसां दरीअ खां अचे बीठुसि ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह मिंबरे रसूल ते कसम खणी थो ॻाल्हि कयां त मूं सम्झो आवाज़ मुर्शिद जो आहे पर कुर्सी ते केरु वेठो आहे। या पंहिंजी थो ॻाल्हि कयां कुर्सीअ ते केरु वेठो आहे। मां वरी फिरी आॾो वञी विरांडे मां बीठुसि। मां चयो मथां मां नथो सम्झी सघां विरांडे मां अचे बीठुसि त बि मुंहिंजे ज़हन मूंखे ईअं चयो त आवाज़ साईं जो आहे पर कुर्सीअ ते अलाए केरु आहे। पोइ फिरी वरी परे पासे ॾांहुं
परे पासे ॾांहुं जेॾा मुर्शिद करीम अंदर ईंदा आहिनि उन पासे ॾांहुं अंदरां अचे मां बीठुसि, माना मुंहिंजो होश हवास कम न पियो करे, उन जगह ते अचे बीठुसि त बि मां इहो महसूस कयो आवाज़ साॻी आहे ऐं कुर्सी ते अलाए केरु आहे त मुर्शिदनि करीमनि तकरीर जे दौरान फरमायो इन विसविसन खे छॾियो, वेही रहो, तव्हांखे सम्झ में न ईंदो। ॾाढा छो नथा ॻाल्हायो, ॾाढा त चओ। असांजे अकुल ऐं फ़हम खां हीअ विलायत चढ़ियल आहे, हे मक़ाम चढ़ियल आहे, ही जेको विलायत आहे न मुंहिंजी असांजे अकुल खां चढ़ियल आहे। अल्लाह अल्लाह हेॾे तवज्जो फरमा, हुजूर पंहिंजे हावेली मुबारक खां निकिता आहिनि, सिधो सिधो हज़रत सैयदना सिद्दीक़ अकबर जे दरवाज़े ते आया। अथरात माण्हू निंड पिया हूंदा आहिनि, सॾ ते कोई न उथंदो आहे। हज़रत सिद्दीक़ अकबर साईं दर ते बीही, हुजूर दर ते बीही करे फरमायो सिद्दीक़ा, अंदरों आवाज़ आयो लब्बैक या रसूल अल्लाह। तव्हां बि चओ, सब हथ मथे खणी चओ लब्बैक या रसूल अल्लाह। मुझे साईं फरमा सिद्दीक़ा जी आका जागी पियो। सोहणा नबी 3 महीना अव्वल अवां मूंखे फरमायो हो त गॾिजी हलंदासीं, मां रोज़ानो तव्हांजो ॾींहं में गुलामी में हूंदोसि, सॼी राति इशा नमाज़ पढ़ी घर ईंदोसि। हबीब निंड न कंदो हुउसि, बिस्तरे ते सुम्हंदो न हुउसि, दरवाज़े ते बीठो हूंदोसि, मता साईं अचे मांखे निंड वठी वञे। ओ मोहम्मद तुंहिंजे इंतज़ार में मां 3 महीना निंड न कई थमाई। इहो तरीक़ो आहे असां नक्शबंदियुनि जो, नथा ॻाल्हायो कंहिंजो आहे? खुली छो नथा चओ? नक्शबंदी ॾाढा चओ, असीं नक्शबंदी सिलसिले जाऊं। छा नक्शबंदी? 3 महीना दरवाज़े ते बीठो। हिकिड़ी तो सिर्फ ॻाल्हि कयां, अबू बकर आका सब खां वधीक कहिड़ी शइ प्यारी थी? कहिड़ी शइ प्यारी आहे तोखे ज़िंदगीअ में, ही माहौल में, हिन दुनिया में? त सिद्दीक़ अकबर चयो त सुहिणा अन-नज़र वजह रसूलुल्लाह, सब खां वधीक इहा शइ प्यारी आहे, अखियूं मुंहिंजूं हुजनि, चेहरो तुंहिंजो हुजे। हुसैनियो तॾहिं बेख़र्च चवंदो हो त रख चिले कढण दी लोड़ न तूं। आवाज़ नथो अचे। रख चिले कढण दी लोड़ न तूं, हिक पीर दी दामन छोड़ न तूं। आवाज़ नथो अचे। आवाज़ दे। पीर जे रज़ा को सवा, मुर्शिद जे रज़ा को सवा कुछ फ़ाइदो न मिलंदो। ॾाढा न चवंदो? खुली मुर्शिद करीम अव्हांखे ॿुधाईंदा आहिनि न, ॿुधाईंदा आहिनि न के का जमंदे जाम, के कसबी, के अताई, गहराई में नथो वञा, माना नज़रा रब जो कसम खणी थो ॻाल्हि कयां। त ही सॼी जमायत मुंहिंजे पीर नज़र सां ठाहे छॾी आहे। मुंहिंजे इंतज़ार में हूंदी।